मंज़िलूं तुझे अॻियां गोॾा खोड़े वेही रहनि, एतिरो जज़्बो तो में हुजणु खपे। तुझे अॻियां रस्ता गोॾा खोड़े वेही रहनि, तो में एतिरो जज़्बो हुजणु लाज़मी आहे। अगर तू में हिम्मत, हौसलो ऐं जज़्बो मौजूद आहे त ए मुंहिंजा भाउ, हलंदे हलंदे थकी न पइजांइ। ही कामयाबी जो रस्तो आहे। हिन ते तोखे तमामु घणियूं रुकावटूं मिलंदियूं, हिन ते तोखे तमामु घणा पछतावा थींदा, हलंदे हलंदे चवंदे त ही रस्तो ई छॾे ॾियां। लेकिन अगर तू इते गिव अप करे वएं त कॾहिं बि कामयाब न थी सघंदी। अगर तू इन रस्ते ते मुश्किलातुनि जे बावजूद पाण खे पाबंदी सां, साबित कदमी सां हलाईंदो आहे त तू कॾहिं बि नाकाम न थींदी। ऐं जॾहिं तोखे कामयाबी मिली वई, हीअ दुनिया तुझे कढ लॻंदी, हीअ दुनिया तुझे पोयां ईंदी। अगर तू चाहीं थो हीअ दुनिया तुझे पोयां अचे, अगर तू चाहीं थो हीअ दुनिया तुझी साराह ऐं तारीफ़ करे, त तोखे कामयाबी जो रस्तो हमवार करणो पवंदो। तोखे कामयाबी जे लाइ पंहिंजो ॾींहं ऐं राति महिनतुनि सां लगन रखणी पवंदी। तोखे पंहिंजे कामयाबी जे लाइ हिकु नओं अज़म पैदा करणो पवंदो। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, ही सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे ऐं ही तव्हांजी तक़दीर तब्दील करे ई रहंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।